अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वरी जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहियो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी दोस्तों। त तव्हां जेका बहितरीनु अपडेट आहे त वीडियो मुकमल ॾिसंदा। नंढड़ी वीडियो आहे दोस्तों जी दोस्तों। त तव्हांखे ॿुधाईंदा वञूं त पंहिंजा वरी ड्रामे जी जेका शूटिंग जेका हली रही आहे तेज़ी सां हली रही आहे दोस्तों। हिकु बहितरीनु शूटिंग हली रही आहे ऐं तमामु जल्द चौधरी असगर जो चवणु आहे त जीअं तमामु जल्द जीअं ड्रामो फाइनल थिए ऐं चैनल ते अची वञे दोस्तों। तव्हांजे लाइ जेके चौधरी जी महिनतूं आहिनि त उहे सफ़ा ऐं शूट सां हली रहियूं आहिनि, तेज़ी सां हली रहियूं आहिनि। ऐं जेको आहे त मीरपुर माथेलो में सॉरी जेका दादू में हिन रिकॉर्डिंग हली रही आहे दोस्तों। जेको आहे त मीरपुर माथेलो में रिकॉर्डिंग जेको आहे त रियासत ड्रामे जी आहे, जेको खजू साहिब जो आहे। त हिन जी रिकॉर्डिंग जेको आहे पंहिंजा वेरी जी दादू में आहे दोस्तों। हिकु बहितरीनु ड्रामो जेको त हिन में मजू सतार लाड़ बि इन थी चुको आहे। ऐं जेको तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सादिया चन्ना बि त हुई, एस भट्टी हुयो, काफ़ी एक्टर हुया ॿिया बि। ऐं हिन ड्रामे में जेको मजू सतार लाड़ जी एंट्री थी आहे, हिकु बहितरीनु अंदाज़ सां धमाके सां मजू सतार जी एंट्री थी आहे हिन ड्रामे में। पंहिंजा वेरी जेको ड्रामो आहे दोस्तों ऐं हिन जी जेका शूट आहे जेका त तमामु बहितरीनु तरीक़े सां हली रही आहे ऐं तेज़ी सां हली रही आहे दोस्तों। जीअं चौधरी जो चवणु आहे त मां तव्हांखे ॾिसो त तमामु जल्दी जीअं खजू आहे हिन ड्रामे जो जेको आहे त खजू जी ड्रामे रियासत ऐं हिन जी चौधरी असगर ड्रामे जो जेको आहे त पंहिंजा वेरी इन जो मुक़ाबिलो रखियलु आहे त कहिड़ो ड्रामो जेको आहे त चैनल ते अॻु में ऑन थींदो। त उन हिसाब सां जेको चौधरी अली असगर थईम आहे त पंहिंजे ड्रामे खे जेको त तेज़ी सां शूट करे रहियो आहे। ऐं उन खजू बि जेको आहे त ड्रामे जी तमामु जल्द हिकु ॿिनि ॾींहंनि में शूटिंग शुरू करण वारो आहे। त ॾिसूं था हाणे अॻु में टीज़र प्रोमो ऐं जेको आहे त एपिसोड कहिड़े ड्रामे जो ऑन थींदो। इहो सभु चैलेंज आहे छो त ॿई नूर ज़ोर जा ड्रामा आहिनि दोस्तों। जीअं अपडेटियूं हिन जी मिलंदियूं रहंदियूं त तव्हां ताईं शेयर कंदा रहंदासीं जी दोस्तों। हिन ड्रामे में जीअं नवां एक्टर सिलेक्ट थींदा या कुझु बि हिन जी शूट अॻिते ईंदी या हिन जो जेको आहे त स्पेल मुकमल थींदो त सॼी अपडेट तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।